खुदा बशका हाणे तू सगे के सोल वरियाम के छोकरी वणी वई है। हाँ वरियाम सावण सही तो चए। ठीक है चाचा खुदा बख्श तू वञी मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कर ऐं बाबा तू बि हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। केड़ी ॻाल्हि? इहा ई ॻाल्हि त जेकॾहिं मुंहिंजो उते रिश्तो नथो थिए त ॿीहर तूं मूंखे कॾहिं बि मजबूर न कजां त तुंहिंजो रिश्तो बि अंत करायां थो। अदा वरियाम के इहा पक है त हिन के इहो रिश्तो मिलंदो ई कोन ऐं वरियाम जी शादी में जान ही छुटी पवंदी। अधी जान कीअं छुटंदसि इहो रिश्तो मूंखे पक्को मिलंदो ई। पोते न कर खुदा बशका अॼु ई वञी निज़ाम सां मिली आ। अॼु देर थी वई आहे और सुभाणे सवेर निकिरी वेंदुसि। जेकॾहिं ॾींहं में रिश्तो थिए थो न त ठीकु आहे न त हथ कढी छॾिजां खुदा बख्श। पुट बकरी जो सौदो थो रही आहे सुबुह जो वेंदो बयानो ॾींदो ऐं सौदो पको करे ईंदो। रिश्तो कढणो आहे पुट कुछ वक्त तो लगंदो न। वरियाम जान तो छड़ाए सावण इने को सुठो त मां वञा ई न। हां जान कोन तो छड़ाया तू फल पंहिंजो ज़ोर लाए ॾिस खुदा बख्श। अदा जे करे न इन रिश्ते में हथ विधो त इहो रिश्तो जरूर कढी वेंदो पर मूंखे त इहो खौफ आहे त वरियाम फिरी न वञे वरी। न भाॼाई न जेकॾहिं मूं हा कई आहे न त कॾहिं बि कोन फिरंदुसि। पोइ निज़ाम के खुदू भी कीअं छॾींदो? नांग को खावई खुदा बख्श छो थो चए। ठीक आहे रईस खुदा बश्क खान तू रुगो रिश्तो कढी दे बाक़ी तुझे नाले जे पोयां 2-3 लख ॿिया बि ॾींदुसि। जला खान ओए अरे तीज सड़क ये सड़क बो हां ही सड़क बो थी ओ जला खान ओए जड़ा ओए छाते दा दर्द बीठा बोकड़ कयो बाबा त अंदर बैठो हलो न अंदर मिलो साली। ना अंदर गड़बड़ थींदी वो तू पंहिंजे पी खे ॿाहिरि कढ। मां चवां थो न का बि गड़बड़ न आहे अचो अंदर। राहिब इहा ॻाल्हि आहे त तूं अंदर हलो। अरे चरियो थियो ई छा अंदर दर बंदि करे अहिड़ो कुटको ॾींदो जो 12 महीना सिधा ई कोन थींदासीं। पोइ अबा असां हिते ई सही आहियूं रुगो पिणे खे ॿाहिरि मोकिल। ठीकु आहे तव्हां हिते ई बीहो मां बाबा खे मोकिलियां। हा वारो कर ॿाहिरि गर्मी आहे असां हिते बीठा आहियूं। अबा काॾे पियो वञी पिणे खे न्यापो ॾिनई? हा मां वञा थो होटल ते चांहि पीअण बाबा चयो त ॿिन्ही खे अंदर मोकिल वञो। यो अदा मिठल पर असां हिकिड़ी चाह वठो जे। हा ॾे ख़बर राहिब हाणे छा थो चवे ख़तरो त टरी वियो पोइ हल त अंदर हलूं। इहो ई कमु आहे सुल्तान साहब हाणे तव्हां छा था चओ? ठीकु आहे सुल्ताना तुंहिंजो कमु थी वेंदो पर इहो ॿुधाए त ख़र्ची घणी कराईंदे? ख़र्ची जेकी तूं घुरंदे उहा ई ॾींदो साईं पर सुभाणे मूंसां धोखो न थिए। कमु तुंहिंजो पको ई थींदो। मूंखां पोइ दिलि पर अचे ऐं हुन सां तव्हां सेठ थी वञो पोइ त इहो मूंसां धोखो थींदो। सुल्तान तूं बेफ़िक्र थी हलियो वञ जेकॾहिं दिलि पर आयो बि न त धोखो उन सां थींदो पर तोसां न। पर असांजी मिठाई जी पारत थी सुभाणे ईअं न थिए त तूं ईअं अॻ में कॾहिं थियो आहे जो हाणे थींदो। असांजा हिक ॿिए में कमु पवंदा रहंदा आहिनि पोइ मां पंहिंजी ज़ुबान त कीअं फिरंदुसि। त पोइ असांजे तरफ़ खां तो कमु पको ई सम्झो।
खुदा बख्श ॾे त ख़बर तूं हुन निभाग सां छो बीठो आहीं? भला जेकॾहिं मूंसां गॾु बीठो आहे पोइ ॿियो थी पियो छा? तूं एॾो को ठाहो को आहीं छा जो खुदा बख्श तोसां गॾु बीहे? तो में त माण्हू जी दप ई न आहे। मां त वञा पियो पर हिन ज़ोरी प्यारियो आहे। खुदा बख्श हिन सां छो बीठो आहीं? डरी हिन खां पासो कर। कहिड़ी हिन असां सां चङाई कई आहे? अड़े मूंखे हिन सां ॻाल्हाइण जो को बि शौक़ु कोन्हे। वते तो हरू भरू मूंखे पासा ॾींदो वठी वञोसि घर वञी वाड़ियोसि घर में। हल चढ़ा मूं करे तोखे पासो ॾिनो वॾो को कूड़ो ई। अड़े हाणे ठहियो ठहियो पेर ठाहे हलो। हाणे घणी ॻाढ़ी न अञा तुंहिंजी इहा बदमाशी ख़तम न आहे थी। अञा तोखे ॿ टे सटका ॿिया बि ॾींदुसि। पर मां तोखे हिकिड़ी सलाह ॾियां घर वञी बंदूक खणी आ अचे ठोक मूंखे कंहिं तोखे रोकियो आहे? जॾहिं गिची खां पकड़े भित में आयो मां न त मुंडी ॿाहूं अलॻि पयूं ॿुधाई वत ॾेई मालिक मेड़ींदा। मां तो ख़्याल कयां अची ॾाड़ीअ जो तूं हुते तो अठे वारियूं ख़बरूं ॿुधाईंदो। जेकॾहिं जाड़ा न सुधरंदे न त बंदूक बि ठोकींदो साए। यार हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधाए अना सॼे ॻोठ खे सुधारण जो तो को ठीको खयो आहे छा? ओड़े नथो चवां त मोतबर थो थिए। हाणे ठहियो ठहियो घणो न ॻाल्हाए। मां त छॾीस भला गंद सां गंद न आहे धोपो। अच खुदा बख्श अच। भले हाणे से मां गंद आहियां बाक़ी हे ॿई मोतबर गुलाब जे पाणीअ सां वेतल तारी करे छॾियो। अधु कलाक खां पोइ तव्हां निकिरण जी कयो। मां त चवां थो कुझु देर खां बाद निकिरूं जीअं सभु सुम्ही रहनि। 1 बजे ताईं हुननि खे कच्ची निंड रहंदी पवंदो। जेको न तव्हांखे मुनासिब लॻे उहो ई कयो पर ख़ाली हथ न मोटिजो। कमु सॼो करे पहुचजो। चाचा नवाब तूं असली घबराई न कमु असली मन थी वेंदो। जेसीं मूंखे सुकून न मिलंदो लाउती जेसीं अकबर खान खे ॾारो न ॾींदो। ईअं सम्झ त अकबर खान जो सफ़ायो थी वेंदो ऐं सुबुह उथण सां पाण इहो मुंहुं मथो पिटींदो। अकबर खान वॾी रिप आहे। जेकॾहिं असां हुन जे घर मां माल मेड़े आयासीं न त ईअं सम्झो उन जे फसल मां ॼण झिरकी दाणो चुकी वई। इहो ई न आहे अकबर खान खज़ाने खां खोट अची वेंदी पर जॾहिं चोरी थिएसि ऐं वापसि न मिलेसि त पोइ ॾिसंदो केॾी बेइज़ती आहे हुनजी। इहा ॻाल्हि त आहे चाचा नवाब। तॾहिं त चवांव थो त जेको सोन ज़ेवर तूरियूं पैसा ॾोकर हथ अचनि आहे न सभु हारे खणी अचोसि। हो अकबर खान खे ख़बर पवंदी त अञा जवान मुल्क आहिनि। असां सां इहो ई मसइलो थियो जेकॾहिं असां बि हथियारनि सां माण्हू सुभाणे उते वठी अचूं ऐं उन सुल्तान वारा बि हथियारनि सां पहुचनि पोइ ज़ाहिर आहे त नुक़सानु त वॾो थींदो। दिलबर कानून खे हथ में खणण जी असां कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। पोइ त साहिब तव्हांखे असांजी मदद करणी पवंदी। तव्हांजी मदद करणु असांजो फर्ज़ आहे ऐं इहो असांजे ड्यूटीअ में शामिल आहे। सूबेदार साहब सुभाणे तव्हांखे हर हाल में वक़्त ते पहुचणो ई पवंदो तॾहिं त असांजे हिन मसइले जो हल निकिरंदो। दिलबर तूं रुगो एनसी दाख़िल कराए असां टाइम ते पहुची वेंदासीं। दिलबर तो खुटको न कर मां पूरी फोर्स सां उते पहुची वेंदुमि ऐं सुल्तान खे दादागिरी करणु न ॾींदासीं। सूबेदार साहब मां बि इहो ई चाहियां थो त मुंहिंजी शादी ख़ैर ख़ूबी सां थी वञे पर इहे सुल्तान वारा ज़िद ते आहिनि। उन्हनि खे झेड़े जो पूरो पूरो शौक़ु आहे। भला रिश्तो ज़िद में आहे छा? अहिड़ी ॻाल्हि न आहे साहब। मुंहिंजी शादी तारीख़ ॿधल आहे। छोकिरी राज़ी आहे ऐं छोकिरी जो पीउ ऐं भाउ बि राज़ी आहे। इन खां पोइ बि सुल्तान खिट कई वेठो आहे। सुल्तान ज़बरदस्ती उन छोकिरीअ जो रिश्तो पंहिंजे भाउ लाइ वठे। इन करे चाहियां थो साहब जेकॾहिं तव्हां हूंदो त मुंहिंजो निकाह थी वेंदो पोइ सुल्तान वारा बि इन रिश्ते तां आसरो लाहे वेंदा। जेसीं ताईं तुंहिंजो निकाह नथो थिए त तेसीं ताईं तुंहिंजी पूरी पूरी मदद कंदासीं। साहब मां हाणे हलां थो बस सुभाणे जी बारात टाइम ते पहुची वञो। अल्लाह भलाई कंदो।
मुझे जो अंदाजो है ना तो अहीं रह अकबर खान घर ताईं भी कोन विया आहियो। अध ता मोटायो अध ता रुगो कूड़ था ॻाल्हायो। कूड़ कोन हणंदासीं। अकबर खान जे घर ॿाहिरां हुन जा माण्हू बीठल हुया। जेकॾहिं तव्हांखे असांजे मथां एतबार न आहे तव्हां पाण गॾु हलो हली अखियुनि सां ॾिसो। एतिरो पोड़ो आउं बि कोन थी वियो आहियां। अॼु राति मां तव्हां पाण हलंदुमि। तव्हां भली हलो पर इहो कमु ॾाढो ॾुखियो थींदो। शमो को बि कमु करण लाइ ॾुखियो न हूंदो आहे पर उन कम करण लाइ दिलि खपे। दिलि जेसि ताईं चौकी न अचंदी न तेसि ताईं कमु न थींदो। पोइ नवाब खान मूंखे इजाज़त। हा हल शमू खान हिन तो इजाज़त आहे पर शाम जो मोटी अचिजां। अची वेंदुसि नवाब खान तूं बेफ़िक्र थी। चाचा नवाब जॾहिं कमु ई कोन थींदो त पोइ हिनखे घुराइण में कहिड़ो फ़ाइदो। भला बेवकूफ़ आहियो। तव्हांजी मर्ज़ी कहिड़ी आहे सभु ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए छॾियां। अड़े चोरी असांखे करणी न आहे। इन शमूअ जो सुर करणो आहे शमूअ जो। पोइ छो न अचे। चाचा नवाब इहो त सम्झूं था पर विच खिटीअ में त शमूअ खे नथा मारे सघूं। जेकॾहिं उनखे हिते मारियोसीं न त सिधो सवो इल्ज़ाम असांजे मथां अची वेंदो। अॼु राति जो कमु आउं करे ॾेखारींदोसांव हिन खटनि में। अहो इल्ज़ाम सॼो अकबर खान माण्हुनि ते ईंदो। असां त शमूअ मथां गोली हलण लाइ तयारु आहियूं। जॾहिं तव्हां हुकुम कयो जेॾी महिल चवंदो उन महिल लेटाए विझंदासीं। पोइ जेको थिए उन सां मूं पाण ॾिजो। दाऊदी सही थो चए। ईअं सरेआम मारे त फांसी वेंदासीं। चाचा नवाब विझे न कंहिं वॾे आड़ा में वाह तुंहिंजो साह न वञे। हिकु त मूंखे सम्झ नथी अचे तव्हांखे एतिरो वक़्तु राणे कीअं हलायो आहे। अड़े उहो कमु करे ॾेखारींदोमांव जे नाक बि मरंदो लठ बि बचंदी। अदा कमु त पको करे आयो आहे न। किथे ईअं न थिए त शादीअ में पए भंडण। मल्हार तूं हिनखे सम्झाए। 10 भेरा चई चुको आहियां त कमु पको करे आहियां। पोइ बि साॻी ॻाल्हि। अदा वॾा जेसीं ताईं निकाह करे पंहिंजी कुंवार खे न वठींदो न हिन जो ख़ौफ़ ख़तमु कोन थींदो। सच सोचियो यकीन कयो न त मुंहिंजी दिलि में अलाए छो ख़ौफ़ वेही। तूं को बि उल्को न कर। दिलबर जो कमु पको करे आयो आहियां। सुबुह सिज उभरण खां पहिरियां ई दिलबर जे घर ते पुलिस हूंदी ऐं सभु घर भाती लाकअप जे अंदरि हूंदा। जेकॾहिं अदा ईअं थी थो वञे त पोइ निकाह करे पंहिंजी कुंवार खे वठींदासीं। इहो कमु पको आहे पर मूंखे ॿियो ख़ौफ़ आहे त इहो पोड़ो न घुमरी खाए। अदा जेकॾहिं पोइ बि न पोड़े घुमरी खाधी न त रखंदो मां सीने वारी बंदूक। इहो बम्पर पोड़ो वॾो निभागो आहे। तूं हिनखे बंदूक सां करे ड्रेजारे नथो सघीं। अदा ॾिसी नथो जॾहिं बि हुन ॾे हलूं त असांखे ॻाल्हाइण जो वारो ई नथो ॾे। आहे वाक़ई ॿमू ई भला। हिकिड़ो वात खाइण जो अथसि ऐं ॿियो वरी ॻाल्हाइण जो। अलाह भलाई रुगो न दिलबर जो कमु पको थी वञे। हिन पोड़े खे मां पाणे मुंहुं ॾेई वठंदुसि। भाई भला खुदा बख़्श नज़र कोन पियो अचे। अदा खुदा बख़्श तुंहिंजो रिश्तो पको करण लाइ वियो आहे। अॼु 2-3 ॾींहं सब्र करे आ। कल्ह ॻाल्हि कई आहे ऐं अॼु वञी भॻो आहे होॾे। पर अदा चाचो बि त अदा खे घर में वेहण ॾे न। जॾहिं ॻाल्हि थी आहे त रिश्तो बि पको थी वञे। हिन खां वधीक ख़ुशीअ जी ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे। पर चाचा सोट त चए थो त रिश्तो थिए ई न असली। ईअं भाॼाई ईअं को तूं बाबा खे चढ़ाए जे मूंखे घर में वेहण ई न ॾे। मां तुंहिंजे भले लाइ थो सोचां। भला तूं पंहिंजो घर आबाद न कंदे छा? सॼी ज़िंदगी सदोरी जो इंतज़ार कंदे। हा बाबा अञा मूंखे इहो आसरो आहे ऐं मुंहिंजी दिलि बि चए थी त हिकु न हिकु ॾींहुं मुंहिंजी सदोरी सां शादी ज़रूर थी। पर अदा उहो बि तॾहिं न जॾहिं गोराम सदोरीअ खे तलाक ॾे। गोराम सदोरीअ खे तलाक ॾींदो ई कोन। इहा ॻाल्हि इन चरे जे दिमाग़ में वेहे ई कोन थी। बाबा चवंदा न आहिनि त आशिक़ मजबूर आहे भले केॾो बि कंदार हुजे। बस बस हाणे वागी तरह पुट घणो थी वियो। मां जेसिताईं तुंहिंजी शादी न कराईंदुमि उताईं सुख जो साह न खणंदो। जादो जादो तूं बि जग जहान जूं थी ख़बरूं रखी पर इहा ख़बर अञा तुंहिंजे कन ते पई कोन हूंदी त अकबर खान ऐं बानो बेगम पाण में विढ़ी पिया अथई ऐं बानो बेगम अकबर खान खां तलाक थी घुरई। छा
बानो बेगम अकबर खां तलाक पई वठे, वॾी ॻाल्हि आहे। हा, बानो बेगम अकबर खान खां तलाक जी घुर कई आहे ऐं मूं पंहिंजे न कननि सां ॿुधी आहे। हाओ, इहे उन ॻाल्हि तां विढ़िया आहिनि जो अकबर खान शहर में ॿी शादी कई आहे। चाचा अकबर खान ॿी शादी कई आहे? ये त क़यामत जी निशानियूं न। अच्छो अथसि मोह। हाणी ॻाल्हि थी न सफ़न सफ़ा, मुंहिंजा राह क्लियर थी आहे। जादो भला जेकॾहिं इहो मड़ो ॿी शादी करे थो त मां त अञा क्वाट लॻो पियो आहे, मां ॿी शादी छो नथो करे सघां? पोइ त जरा देर छा जी आहे? बधु मोड़ विझ जादो जे रधे पके में तूं बि पाणी। बस माई बस, ही मौत आ गई होश मां निकतल है। मथा वरी तूं थी चूचड़ियूं ॾीस, कुछ ख्याल कर, हिनखे मिड़े बहानो खपे। जादो जेकॾहिं मुआरी आ भेण तलाक वठण जो यो कदम खणे थी त तूं भला मूंखां छो नथी तलाक वठी? बस 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 बस, घणो खुश नथी घणो। तुंहिंजी शादी ताणे आऊं जल्दी ॾिस जाए ईअं ओ कबर सां कराईंदी सही। हा, तव्हां पाण में न विढ़ो हाणे, अॼु पे त छिता थियो। मां वञा थी, वञी ॻोठ में के ॿिए घर खे बि ॿुधाए अचां। माई तूं हिकिड़ो कमु कजां, इन नशरियात हलाइण खां पहिरीं अधु ॻोठ रहाइजां ऐं अधु ॻोठ हिन जादो जे लाइ रहाइजां। ख़बर अथई छो? हिन माईअ खे अदर में वॾियूं चूचड़ियूं अथई, दूध बि था टुकरसि, दूध हिन अंदर जी बाहि चटण लाइ हिन अकबर खान जो कदी ढींगड़ो ई डेरी। मां बि अधु ॻोठ रहायां थी जादो जे लाइ, वञी रधे पके में पाणी बाक़ी आ विझी अचे। बाबा, अम्मा छा पई चए? तव्हां ॿी शादी कई आहे? जो मतलब त नगार जी खबर हाणे पूरे ॻोठ खे पइजी वई आहे। तव्हां त चयो त ॿी शादी करण ॾोह न आहे, पोइ जे ॻोठ में ख़बर पई त छा थियो? ॻाल्हि ॾोह जी न आहे बानू बेगम, ॻाल्हि आहे बदनामी जी। जॾहिं मञी थो त ॿी शादी बदनामी न आहे त पोइ छो कई? ॿी शादी करण बदनामी न आहे, पर बानू बेगम हिन वक़्तु माण्हू हिन ॻाल्हि खे अलॻि रंग ॾींदा हूंदा। बाबा, आखिर तव्हां इहो कदम छो खयो? पुट जो औलाद न हो, हिन करे मूंखे इहो कदम खणणो पियो। ऐं हाणे मूंखे हुन मां हिकु पुट बि आहे। शादी खां पहिरियां त मूंसां सलाह न कई? बेगम सभु इहो इत्तफ़ाक़ हो। इत्तफ़ाक़? छोकिरो जी 10-12 सालनि जो थियो आहे, इन जो मतिलबु आहे त शादी तो 15 साल पहिरियां कई आहे। एतिरो वक़्तु तूं मूंखां इहो राज़ लिकाईंदो आहे, ईअं न? जेकॾहिं न मूंखे इहा ख़बर न पवे आ त तव्हां सॼी ज़िंदगी इहो राज़ मूंखां लिकाए रखो आहे। जेको थियो बानू बेगम, हाणे हुन ॻाल्हि खे दरगुज़र कर। हाणे असीं कॾहिं बि दरगुज़र न कंदासीं, असांजो वाटो अलॻि आहे। कमा तो आ, हाणे तूं ई खणी पंहिंजी माउ खे सम्झाए त कावड़ खे ख़तम करे, अजा इज़त खे छॾे। बाबा, मां कोशिश कंदसि, पर अम्मा जिद तां कोन लहंदी। बाबा खुद यार बेली असां को टरी पासो कर, असां हिन वक़्तु पंहिंजे प्रेम में न आहियूं। चारई पासा बाहि ॿरी पई आहे। जॾहिं होॾो रिश्तो टुटो न त पोइ तोखे फोन करे घुराईंदुसि, पोइ तोसां रिश्तो कंदासीं। निज़ाम, मां तो में उम्मीद रखी आयो आहियां। अरे मुंहिंजे सॼे भाउ बि मूं में उमेद कान रखी आहे, तूं वरी मूं में कीअं उमेद रखी आहे? वञ बाबा, वञ पंहिंजो कमु कार कर। निज़ाम, तूं ईअं मूंखे वापसि मोटाईंदे, मूं इहो सोचियो बि कोन हो। ईअं जो मक़सदु छा आहे? अरे बाबा, मां तोखे लठियूं बाठा त कोन हणींदो वापसि कयां न। वॾो ज़ोरावर आहीं साईं, पर मां बि तोखे कोन छॾींदुसि जेसीं ताईं तोखां रिश्ते जा न कराईंदुसि। पुट खजू, हिन खे ॿाहिरि जो रस्तो त ॾेखार। बाबा, रस्तो ॾिठल अथसि, जेकॾहिं चईं थो न वरी बि रस्तो ॾेखारियांसि थो। तकलीफ़ न कयो, मां वञा थो, पर वरी मां मोटी ईंदुसि। हे बि असांखे गेदूड़े जी गिक थी लॻो आहे, इन खे बि सिधो कंदुसि, इन जी बि खल लाईंदुसि, रुॻो होॾो रिश्तो टुटे हिन खे मां ॾिसी रहंदुसि। बाबा, सुभाणे हू बुकी विझण लाइ ईंदा, ॿई दूरियूं।
पोए छा सोचियो अथई? अम्मा अम्मा तू परेशान न थी, वो सुभाणे शाम जो ईंदा न, मूं सोचे छॾियो आहे असां सुबुह जो ई पंहिंजी रांदि शुरू करे ॾींदासीं, तू परेशान न थी।